नाज़रीन, लाड़काने शहर जे वलीद थाणे जी हद लबे मेहराण वासी नौजवान साहिल सोलंकी जो वलीद थाणे जे लाकअप मां लाश हथायो आहे। रिपोर्टर मुख्तियार अली ॾेथे मूजिब फोती नौजवान जे वारसनि एहतजाज कंदे चयो त पुलिस मुंहिंजे पुट खे कबूतर चोरी करण जे कूड़े इल्ज़ाम में बेगुनाह गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करे छॾियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध IG सिंध समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी वलीद पुलिस खां पुछाणो करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ वलीद पुलिस जो चवणु हो त गिरफ़्तार नौजवान चोरी केस में गिरफ़्तार कयो हो, जंहिं लाकअप में अगट ॿधी ख़ुदकशी कई आहे, जंहिंजो इतला वारसनि खे ॾिनो वियो आहे। होॾां घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठी SSP लाड़काणो खां फौरी रिपोर्ट तलब करे वरिती आहे।